ब्यूरो चीफ जिला दादू MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक मेयर जे राइस मिलर पीपल्स पार्टी अगवान सन्नाउल्लाह चांडियो जो प्रेस कॉन्फ्रेंस केस हमले जी केस में नामिनेट जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कियो वियो आहे। तफ़सील मूजिब मेयर जे राइस मिलर पीपल्स पार्टी अगवान सन्नाउल्लाह चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुछ ॾींहं अॻु असांजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि पारां मूं मथां फायरिंग कई वई, जंहिंजो केस हद जे थाणे ते दाख़िल करायो वियो आहे। राइस मिलर सन्नाउल्लाह चांडियो वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार धुर पारां हाफ़िज़ अली जान चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कूड़ ॻाल्हायो आहे, जंहिंमें का बि सदाकत नाहे। जवाबदार धुर असांखे ज़मीन आबाद करणु न पई ॾे, जंहिं ज़मीन जा सबूत असां वटि मौजूदु आहिनि। जवाबदार धुर पारां मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि। जवाबदार धुर नवाब सरदार अहमद ख़ान चांडियो जे ख़तनि ते फ़ैसिले ते नथी अचे ऐं ॿियनि मौज़े शख़्सियतनि पारां थियल फ़ैसिलनि खे मञण खां इनकार कयो पियो वञे। राइस मिलर सन्नाउल्लाह चांडियो DIG हैदराबाद SSP दादू समेत तमामु आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त हमलावर जवाबदार मोहम्मद हसन चांडियो, अली असगर चांडियो ऐं ॿियनि जवाबदारनि खे कानून जे कटड़ में अण इंसाफ़ कयो वञे। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी। सांगड़ शहदादपुर पुलिस जो मंशियात फरोशनि ख़िलाफ़ वॾियूं कार्रवायूं। 4 मंशियात जे डीलरनि ते छापो। पाबंदी पयल 5000 गुटखा पुड़ियूं हथ, 4 मंशियात फरोश गिरफ़्तार। सांगड़ तफ़सील मूजिब SSP सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन जी हिदायतुनि ते मुंज़िम ॾोहनि जे ख़ात्मे जी मुहिम कामयाबी सां जारी आहे। रोज़ानी जी बुनियाद ते वॾियूं कामयाबियूं मिली रहियूं आहिनि। उन सिलसिले में SC शो शहदादपुर दिलदार हुसैन सोलंकी पंहिंजे मातहत अमलदार सां गॾु शहदादपुर में मंशियात जे वॾनि डीलरनि ते छापो हणी पाबंदी पयल मंशियात सफ़ीना गुटखे जा 5000 पुड़ियूं हथ करे वरितियूं। मंशियात फरोश विजय कुमार लोहाणो खां 1500 पुड़ियूं, असलम उर्फ़ कालू खां 1500 पुड़ियूं, आरिफ अब्बासी खां 1000 पुड़ियूं ऐं मोहम्मद बिलाल कुरैशी खां 1000 पुड़ियूं हथ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो ऐं उन्हनि चइनिनि जे ख़िलाफ़ अलॻि अलॻि मंशियात जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि ऐं वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो। अॻूणो निगरान वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद मियां सुमरो ठुल पहुची 32 ॾींहं अॻु भतेखोरनि हथां क़तल थी वियल दुकानदार शहीद हाफ़िज़ मौज़म नूनारी जे वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सुमरो चयो त ठुल पुलिस हिकु जवाबदार गिरफ़्तार कयो आहे, पर ठुल पुलिस 2 नामिनेट जवाबदार गिरफ़्तार न करण ते अफ़सोस आहे, जॾहिं त मुंहिंजूं हमदर्दियूं वारसनि सां गॾु आहिनि। हिन चयो त जेकॾहिं क़ातिलनि खे सज़ा मिली त ठुल अंदरि अहिड़ा क़तल वरी न थींदा। हिन चयो त हाफ़िज़ मौज़म नूनारी खां ऐं ॿियनि खां फ़ौर दौरान क़तल करण जहिड़ा अहिड़ा वाक़िया थियनि था जेको बर्दाश्त करण जोॻो अमल नाहे। जेकी बि वाक़िए में जवाबदार मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार थियणु घुरिजे। असांजूं हमदर्दियूं मक़तूल जे वारसनि सां गॾु आहिनि। सकरन सिंध एजुकेशन वेलफेयर एसोसिएशन जे सदर कुर्बान अली शाह सकरन प्रेस क्लब में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में सकरन जे नौजवाननि, शागिर्दनि, ऑफिसरनि, वापारियुनि समेत नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़नि जी हौसला अफ़ज़ाई ऐं ईंदड़ नौजवान नसल में एहतसाब पैदा करण लाइ 28 अक्टूबर ते सकरन जे चिल्ड्रन पार्क में ॿियो सालियानो इंडस फेस्टिवल करे रहिया आहियूं, जंहिंमें मथे ज़िक्र कयल किरदारनि खे ममता एवार्ड ॾिना वेंदा। हिन चयो त फेस्टिवल खे 5 सेशननि में विरहायो वियो आहे, जंहिंमें यूथ कॉन्फ्रेंस, ज़रिए कॉन्फ्रेंस, बिज़नेस कॉन्फ्रेंस, तालीमी कॉन्फ्रेंस, अदबी कॉन्फ्रेंस ऐं सुघड़ कॉन्फ्रेंस शामिल आहिनि। फेस्टिवल में थैलेसीमिया जे ॿारनि लाइ ब्लड डोनेशन कैंप जो पिणु एहतमाम कयो वियो आहे, जॾहिं त सेशननि जी पुॼाणीअ ते राति जो सूफ़ियाणी महफ़िल पिणु कई वेंदी। हिन उहो बि चयो त फेस्टिवल में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल पिणु लॻाया वेंदा, जॾहिं त सेशननि में ॻाल्हाइण लाइ चूंड महिमान शख़्सियतूं पिणु शरीक थींदियूं, जिन में आगा शेर अफ़ज़ल मैडम, सदफ़ रज़ा वड़ाइच मैडम, आमना मेमन, डायरेक्टर कल्चर शेर मोहम्मद महर, तुफ़ैल अहमद बुट ऐं ॿिया शामिल आहिनि। हिन वधीक चयो त सेवा सां हिन फेस्टिवल में रोटरी क्लब हैदराबाद, HM एंटरप्राइज़िज़, जस्तजू फाउंडेशन ऐं कल्चर खाते जो सहकार शामिल आहिनि, जॾहिं त सकरन प्रेस क्लब जो इख़लाक़ी इंसाफ़ी सहकार पिणु हमेशह जीअं आहे। दौलतपुर सफ़न रिपोर्ट फ़कीर हक नवाज़ कलंदरी। काज़ी अमन थाणे जो ड्यूटी डिप्लॉयमेंट जान मोहम्मद सुमरो, नवाब वली मोहम्मद वासी नौजवान पुलिस एहलकार रशीद सियाल खे मोकल घुरण ते गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण लॻो। रशीद सियाल फ़ोन करे ॿुधायो त घरवारी जी तबियत ख़राबु हुई, जंहिं करे जान मोहम्मद सुमरो खां मोकल घुरी, जंहिं ते ॾमिरजी पियो ऐं गुथा अल्फाज़ इस्तेमालु कंदे घटि चवणु लॻो। हिन वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त जान मोहम्मद सुमरो पुलिस एहलकारनि खां रिश्वत जा पैसा वठी मनपसंद जायुनि ते ड्यूटी लॻाए थो ऐं मुंहिंजी काज़ी अहमद जे आख़िरी हद सकरन साइड ड्यूटी लॻाए थो। SSP नवाब शाह नोटिस वठी मूंसां घटि वधि ॻाल्हाईंदड़ जान मोहम्मद सुमरो ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।
अगले चक्कर तू पंहिंजी मर्ज़ी सां हलियो वहीं, हिन चक्कर तू पंहिंजी मर्ज़ी जहिड़ो तुंहिंजी दिलि चए बसि तूं मोकल कर, तूं हलियो वञी बसि। मां कंहिंखे नथा टिकट ते न मां तव्हांखे मैसेज बि कयो, मां कॉल बि कई, तव्हां वरी कॉल खईं बाबा कंहिंखे तो कार खे कॉल न कई, बसि तुंहिंजी मोकल थी वई। न हाणे तव्हांखे ॿुधायां पियो वरी भई ठीकु आहे भाउ, तूं हींअर छा थो ॿुधाईं? मां तोखे गैरहाज़ुर थो करां, अची न अची सुभाणे पोइ अचार खण जमा करां, माल हलियो न करे जरो जो आई। हाणे मां वेझो हुजां, तोखां सां ताणो हलंदो पियो, वेझो हुजां त अचां, मां हैदराबाद निकिरी वियो उहो ॿियो जोश आहे तुंहिंजी बादशाही आहे छा? जहिड़ो तुंहिंजी दिलि चए तूं मोकल करे छॾी, हिन करे तूं त तड़ी थी आहे घर जी नौकिरी मां। मां वरी बाज़ार कदम तोखे तड़े छॾनि। मूंखे घणा ॾींहं थिया, 15 ॾींहं थिया मां छुटी कोन कई आहे। 15 ॾींहं थियनि तूं मोकल घुर न, छा 15 ॾींहं थियनि तोखे? 15 ॾींहं भले हिसाब लॻा। ठोको ई बि रखो, तूं पुलिस जे लाइक़ ई न आहीं, तूं ड्राइवर जी दाऊं, पुलिस वारे जी दाऊं, असांखे तो परेशान करे छॾियो आहे।